आगाह कयो मूंखे झंडोमरी मां टंडो सूमरो में हादसे में ज़ख़्मी थियल ॿारड़ो मुनीर फ़ौत थी वियो आहे। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदा हलूं। झंडोमरी भरिसां टंडो सूमरो में हादसे में ज़ख़्मी थियल ॿारड़ो मुनीर फ़ौत थी वियो आहे। गुज़िरियलु ॾींहुं ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में औरत अनीला फ़ौत थी वई हुई। हादसे में ज़ख़्मी थियल फ़ौती औरत जो ज़ख़्मी थियल पुटु मुनीर बि फ़ौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कंदा हलूं। झंडोमरी भरिसां टंडो सूमरो में हादसे में ज़ख़्मी थियल ॿारड़ो मुनीर फ़ौत थी वियो आहे। गुज़िरियलु ॾींहुं ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में औरत अनीला बि फ़ौत थी वई हुई। इन हवाले से राब्तो कयो आहे रज़ा अली मीरजत सां। जी रज़ा, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं जेको झंडोमरी जे टंडो सूमरो बस स्टॉप वटि जेको ट्रक ऐं मोटरसाइकिल जो टक्कर थियो, जंहिंजे नतीजे में जेको आहे हिकु औरत ऐं हिकु ॿारड़े समत ॿ ॼणा जेके ज़ख़्मी थिया हुआ, जेको टंडोला सूरत अस्पताल मुंतक़िल कयो। हितां ॿारड़ो जेको आहे नाले मुनीर, जेको उहो उनजी घंटी जो बि जेका हालत आहे ऐं हैदराबाद अस्पताल रेफर कयो, जिते गर्ती जो की हालत हुजण करे कराची रेफर कंदे रस्ते ते जेको दम धणी वियो। वाज़े रहे त अलीला ज़ाल फयाज़ मीरजत जो जेको मड़ उहो तदफ़ीन बाद पुट जो लाश घर पहुचण ते कोराम बर्पा थी वियो ऐं इलाइक़े में जेको आहे सोगवार माहौल आहे। जी ठीकु आहे रज़ा अली, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।